आहियां सना सियाल ऐं मूं ज़फ़र सियाल सां शादी कई आहे पंहिंजे माउ पीउ जी रज़ामंदी सां। मां उनखे सुञाणींदी न आहियां, मुंहिंजो कोई निकाह न आहे उन सां। उहो मुंहिंजे वारसनि खे तंग करे थो। पुलिस बि उन्हनि सां मिलियल आहे, एसपी बि उन्हनि सां मिलियल आहे। मूंखे अगवा करण जी कोशिशि कई आहे। इमदाद मार, सदाम मार, ॿी उन सां पुलिस गॾु हुई। छा नालो आहे तव्हां ॿिन्हिनि जो? छा मामिलो थियल आहे? थोरो डिटेल में ॿुधायो। जीअं त मां आहियां सना सियाल ऐं मूं ज़फ़र सियाल सां शादी कई आहे पंहिंजे माउ पीउ जी रज़ामंदी सां। जीअं त इमदाद महर हाणे असांखे तंग करे थो, जाली कागज़ात खयूं वेंदो आहे। उहो चवे थो मुंहिंजो निकाह आहे, लेकिन मां उनखे सुञाणींदी न आहियां, मुंहिंजो कोई निकाह न आहे उन सां। उहो मुंहिंजे वारसनि खे तंग करे थो। पुलिस बि उन्हनि सां मिलियल आहे, एसपी बि उन्हनि सां मिलियल आहे। कल राति 11 वॼे उन असांजे घर ते रेंट कयो आहे। उनमें पुलिस जेको तव्हांजे घर आई हुई त उते छा थियो, थोरो ॿुधायो तफ़सील सां। उते मुंहिंजे फैमिली वारनि सां उहे विड़िया आहिनि, मूंखे अगवा करण जी कोशिशि कई आहे। उनमें केरु केरु हुयो तव्हां सां जॾहिं तव्हांजे घर में घिड़िया ऐं अगवा करनि पिया? इमदाद मार, सदाम मार, ॿी उन सां पुलिस गॾु हुई। इमदाद मार पुटु दावा करे थो उन जो तव्हां सां निकाह थियल हो, ठीकु आहे बाबा। ऐं हू कुझु वॉइस उन पंहिंजे फेसबुक पेज ते रखिया आहिनि जंहिंमें तव्हां हुनखे मदद जी अपील कयो था। पहिरियों त निकाह वारो क्लियर कयो त वाक़ई तव्हांजो हुन सां निकाह थियल हुयो? जी, मुंहिंजो कोई निकाह न आहे उन सां। उहो कूड़ा जाली कागज़ात खयूं वेंदो आहे। मुंहिंजो कोई उन सां निकाह न आहे। जैसे कि वॉइस आहिनि, वॉइस उहा मुंहिंजा न आहिनि, उहे पंहिंजा उन्हनि पंहिंजे माइयुनि जा वॉइस आहिनि। मुंहिंजी उन सां कोई वीडियो, कोई वॉइस न आहे। तव्हांजो ज़फ़र सां निकाह कॾहिं थियो आहे बाबा? 21/4/2024 में असांजे पंहिंजे ॻोठ शहरमा सियाल में असांजो निकाह थियो आहे। ऐं पोइ वरी तव्हां कोर्ट में बि विया हुयो न बेटा, तव्हां 164 बि करे आया हो। जी जी। उहो जेको आहे उनजो थोरो जेकॾहिं तव्हां ॿुधायो किसो, उहो छा आहे? जी, उन मूंखे अगवा करण जी कोशिशि कई, जंहिंजे ख़िलाफ़ मूं पिटीशन बि दाख़िल कई उनजे ख़िलाफ़ सादकाबाद। तव्हां ज़फ़र ॿुधाइजो। जी, मां ज़फ़र सियाल, मां ॻोठ सोनो सियाल जो रहवासी आहियां। जीअं त मां सना सियाल रहवासी मीरपुर माथेले जो धी हुसैन बख़्श इन जे वालिदिन जी रज़ामंदी सां ख़ुशी सां मां शादी कई आहे, इन जी पसंदि सां शादी कई आहे। जीअं त इमदाद मार जेको त असांखे तंग करे थो, अगवा करण जी कोशिशि करे थो। कल राति असांजे घर में घिरी करे कुझु पुलिस बि उनजो साथ ॾिए थी, एसपी साहब बि उनजी मार्फत करे थो। असांजे घर में 11 वॻे अची करे छापो हयूं अथसि। असांजे फैमिली सां विड़ी आहे पुलिस। असांजे ॿारनि खे धकयां अथसि, असांजो दरवाज़े खे भञियो अथसि, तालो भञियो अथसि, जेको त फायरिंग बि कई अथसि। असां वटि उनजा सबूत बि आहिनि, गोरियूं बि आहिनि। तव्हांजो जेको निकाह थियो उन खां पोइ तव्हां दरपदर वारी ज़िंदगी गुज़ारो पिया ॿई ॼणा। जी जी। तव्हां हाणे कंहिंसां मुतालबो कंदव इंसाफ़ जो या तव्हांखे तहफ़ुज़ जो? जी जी, असां सिंध IG ऐं DIG ते अपील आहे त इमदाद महर जेकी दहशतगर्दी फैलाए थो, असांजे ख़िलाफ़ असांजी फैमिली खे तंग करे थो, त जल्द खां जल्द उनखे FIR दर्ज कई वञे, उनखे गिरफ़्तार कयो वञे। तव्हां छा चवंदव बाबा? जी, सिंध IG DIG खे असां अपील करूं था, सर अनवर सियाल खे असां अपील करूं था जो असां सां इंसाफ़ कयो वञे। असां दरपदर आहियूं, असां दरपदर वारी ज़िंदगी गुज़ारूं था, असांखे इंसाफ़ मिलियो वञे। पुलिस बाबा तव्हां जे लाइ चवे थी त तव्हां जेको आहे उहो पुलिस वटि पेश थियो, तव्हां पुलिस वटि पेश थियणु चाहियो था या तव्हां पंहिंजे हिन मुड़ुस सां ख़ुशि आहियो? मां पंहिंजे मुड़ुस सां ख़ुशि आहियां। अगरि उहे मूंखे पेश करणु चाहिनि बि था, वरी बि मां पंहिंजे मुड़ुस जी थींदमि, छो जो मां पंहिंजी पसंदि जी शादी कई आहे। मूं ते कोई ज़ोर ज़बरदस्ती न आहे। पुटी जो तव्हांजो जेको बयानु हिकिड़ो अॻु में हलियो न उबावड़े खां, उन खां पोइ इमदाद मार चवे थो त तव्हां ते या ज़बरदस्ती बयानु ॾियारियो आहे। वाक़ई तव्हां अॻु में या हाणे जेको बयानु ॾियो था सना, उहो ज़बरदस्ती आहे? न, कोई मूं ते ज़बरदस्ती न आहे। मां पंहिंजी रज़ा ख़ुशी सां बयानु ॾियां थी, मूं ते कोई ज़ोर ज़बरदस्ती न आहे। निकाहनामो जेको इमदाद महर तव्हां जे लाइ चवे थो त तव्हां हुन सां निकाह कयो आहे, उनजो जेको निकाहनामे पढ़ाईंदड़ मौलवी आहे उहो अदालत में को बयानु ॾेई आयो आहे, उहो छा आहे ऐं तव्हां हिन निकाह जे बारे में छा चवंदव सना? जी, मां पाण चवां थी कोई मुंहिंजो निकाह न आहे उन सां। उहो कूड़ ॻाल्हाए थो, बकवास करे थो, मुंहिंजो कोई निकाह न आहे उन सां।
मौलवी भी अदालत में कोर्ट में लिखी ॾेई आयो आहे कोई निकाह न आहे, त उहो काॾो सचो थी वियो। मां पाण मालकियाणी चवां थी मुंहिंजो कोई निकाह न आहे, उहो काॾो सचे थी वियो। ऐं निकाह खां अॻु में तव्हांखे ब्लैकमेल कंदो हो छा भला? जी जी, उन मूंखे ब्लैकमेल करण जी कोशिशि कई, लेकिन मुंहिंजो उन सां कोई निकाह न आहे। ऐं अॼु तव्हां कोर्ट में पेश थियो? जी, अॼु बि एसपी चयो छोकिरी मूं वटि पेश थी, लेकिन मां एसपी वटि कोन पेश थींदी। मां अॼु बि अदालत वई आहियां, मीरपुर माथेलो। मां अॼु बि अदालत में पेश थी आहियां। ऐं अदालत में तव्हां छा बयानु ॾिनो आहे? अदालत में मूं इहो बयानु ॾिनो आहे कि मूंखे इंसाफ़ मिलियो वञे। जी, मां सादिकाबाद खां अचां पई मीरपुर। उन्हनि मूंखे अगवा करण जी कोशिशि कई, जीअं त मुंहिंजे बाबा मज़म्मत कई, उन सां बि इहे मार विढ़िया। उनजी बि पुलिस FIR दर्ज नथी करे ऐं मुंहिंजे वासनि ते उहा कूड़ा केस करनि था। चाचा तव्हांजो नालो छा आहे, काथू जा हो, छा मामिलो थियल आहे चाचा? पुलिस जेके तव्हांजे घर में घिरी आहे इहो हाल अहवाल ॾिजो। चाचा असांजो ॻोठु सोनो सियाल, मुंहिंजो नालो अब्दुल गनी सियाल ऐं वेठल देहवारवाला, तालको उबाड़ो, ज़िलो घोटकी। असांजे घर वाक़ियो थियो आहे, पर वाक़ियो इमदाद माहर करायो आहे। SHO खंबड़ा, SHO उबाड़ो, SHO रेती, इहे टई थाणा कठे हुया। राति जो 10:30 बजे मुंहिंजे घर ते हमिलो करायो आहे, जंहिं में प्राइवेट माण्हू बि हुया ऐं फिदा महर बि हुयो, सदाम महर बि हुयो ऐं ॿिया अणसुञातल प्राइवेट माण्हू काफ़ी हुया, जंहिं में जगमाल करे फायरिंग बि कयूं। असांजे घर ते हमिलो करे ऐं 3 कमरनि जा ताला बि भॻऊं, 5 लाख रुपया बि खयूं, ज़ेवर बि खयूं ऐं असांखे जेको आहे धमकियूं ॾिनऊं अगवा कंदासीं। असां धाड़ कईसीं। कंहिंखे चाचा अगवा करण अगवा आया? मुंहिंजे पुट खे ज़फ़र खे ऐं नूंहं मुंहिंजी सना खे। चई असांखे जल्दी ॾियो, सना ॾियो। मां चयो उहा मां कॾहिं कोन ॾींदुमि, मरी वेंदुमि कोन ॾींदुमि, छो त मुंहिंजी नूंहं आहे, मुंहिंजे पुट जी घरवारी आहे, मां कॾहिं कोन ॾींदुमि। चई असांखे उहा न ॾींदे त असां टोटली तुंहिंजा भातीअ कान मारींदासीं, ॾे। मां चयो मरी वञूं त भले मरी वञूं, असां कॾहिं कोन ॾींदासीं, छो त मुंहिंजी हू नूंहं आहे, हू मुंहिंजे पुट सां शादी कई अथसि ऐं तोखे कॾहिं कोन ॾींदासीं। तूं असांजी क़ौम जो माण्हू कोन्हे, तूं महार आहे, असां सियाल आहियूं। मुंहिंजे पुट सां अॻु निकाह थियल आहे, उन जो शादी थियल आहे, तोखे असां कॾहिं कोन ॾींदासीं। चाचा इहो FIR वारो कीअं किसो आहे, कॾहिं थी आहे FIR तव्हां ते? FIR उन बि राति ते थी आहे, पुलिस इन सां गॾु हुई, जेको ॻोठाणा माण्हू भॼी आया धाड़ ते। इन्हनि चयो त हाणे असांखे मतां को गैड़ पवे, पुलिस ड्रामो बणाए हिकिड़ो असां ते 2 FIR करायूं। हिकिड़ी जेकी आहे इमदाद महर खां कराई अथनि, हिकिड़ी पाण कई अथनि, जेका असां 11 माण्हुनि ते हिकिड़ी कराई अथनि, 4 माण्हुनि ते ॿी कराई अथनि। इहो असांखे बाला ऑफिसर खे अपील कयूं था, DIG खे, IG खे, त असांजो इहा इनकारी थी वञे, असांजी इन में बहितरी ईंदी। असां SP साहब वटि विया आहियूं, उन असांजी का शइ न ॿुधी आहे। उन हथु इहो कयो त बाबा इहा जंहिं मुंहिंजी वर्दी जी इहा कई आहे, असांखे इहा ख़बर त कोन्हे जो राति जी पुलिस आई आहे या धाड़े लाइ आहिनि, पोइ थुशा माशा थी आहे। असां इन में जेको आहे त बाला ऑफिसर खे अपील कंदासीं त असांजी इनकारी जेकी आहे SHO खोखराणी ऐं रशीद भारो, इहे जेके आहिनि मुलविस आहिनि, असां इहे सुञाता थासीं। बाक़ी ॿी पुलिस जेकी आहे असां कोन सुञाणे सघिया आहियूं त कहिड़ा आहिनि। इन्हनि खे बिल्कुलु सुञातो आहे। इहे पैसा वठी महर खां विंगार वुड़ी अथनि। इहे असांखे इन्हनि माण्हुनि मां ख़तरो आहे त असांखे मतां माराए छॾनि। असां बाला ऑफिसर खे चऊं था त असांजी जेकी आहे इहा अपील ॿुधी वञे। असां ग़रीब माण्हू, असां ते कूड़ियूं FIR करायूं अथनि। असांखे पुलिस खां बि भउ आहे त असांखे इहे किथे खणाए मराए बि सघनि था।